उबावड़ो भरिसां ॻोठ समानुशहर वटि डहर माइनर ते पकी पुल न हुजण सबब समें स्कूली ॿारनि जूं ज़िंदगियूं सख़्त ख़तरे में पइजी वयूं आहिनि। इलाइक़े जा शागिर्द रोज़ानो काठ सां ठहियल ज़बूं हाल इंतहाई ख़तरनाक आरती पुल तां गुज़री स्कूल वञण ते मजबूर आहिनि। इलाइक़े वासियुनि मूजिब पुल जे कमज़ोर हालत सबब कंहिं बि वक़्तु वॾो हादसो पेश अची सघे थो। रहवासियुनि ॿुधायो त माज़ी में बि केतिराई ॿार पुल तां किरी ज़ख़्मी थी चुका आहिनि, पर उन बावजूदि लाॻापियल इख़्तियारनि मसइले जो हल लाइ को बि अमली क़दम न खंयो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त महफ़ूज़ पुल जी खोट सबब केतिराई शागिर्द ख़ौफ़ जे करे बाक़ाइदगीअ सां स्कूल नथा वञी सघनि, जंहिं करे संदन तालीम पिणु मुतासिर थी रही आहे। इलाइक़े जे माण्हुनि हुकूमत ऐं इलाइक़ापियल इदारनि खां मुतालबो कयो आहे त मासूम ॿारनि जी जान जी हिफ़ाज़त खे यक़ीनी बणाइण लाइ डहर माइनर ते फौरी तौर ते मज़बूत ऐं पकी पुल तामीर कई वञे। शेरिन चयो त इंतिज़ामिया जी लापरवाही सबब रोज़ानो समय ॿारनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि, तंहिं करे हिन अहम अवामी मसइले जो मुस्तक़िल ऐं तुर्त हल कढियो वञे। उबावड़ो भरिसां ॻोठ समानुशहर वटि डहर माइनर ते पकी पुल न हुजण सबब समें स्कूली ॿारनि जूं ज़िंदगियूं सख़्त ख़तरे में पइजी वयूं आहिनि। इलाइक़े जा शागिर्द रोज़ानो काठ सां ठहियल ज़बूं हाल इंतहाई ख़तरनाक आरती पुल तां गुज़री स्कूल वञण ते मजबूर आहिनि। इलाइक़े वासियुनि मूजिब पुल जे कमज़ोर हालत सबब कंहिं बि वक़्तु वॾो हादसो पेश अची सघे थो। रहवासियुनि ॿुधायो त माज़ी में बि केतिराई ॿार पुल तां किरी ज़ख़्मी थी चुका आहिनि, पर उन बावजूदि लाॻापियल इख़्तियारनि मसइले जो हल लाइ को बि अमली क़दम न खंयो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त महफ़ूज़ पुल जी खोट सबब केतिराई शागिर्द ख़ौफ़ जे करे बाक़ाइदगीअ सां स्कूल नथा वञी सघनि, जंहिं करे संदन तालीम पिणु मुतासिर थी रही आहे। इलाइक़े जे माण्हुनि हुकूमत ऐं इलाइक़ापियल इदारनि खां मुतालबो कयो आहे त मासूम ॿारनि जी जान जी हिफ़ाज़त खे यक़ीनी बणाइण लाइ डहर माइनर ते फौरी तौर ते मज़बूत ऐं पकी पुल तामीर कई वञे। शेरिन चयो त इंतिज़ामिया जी लापरवाही सबब रोज़ानो समय ॿारनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि, तंहिं करे हिन अहम अवामी मसइले जो मुस्तक़िल ऐं तुर्त हल कढियो वञे।